इते अवां खे हिक ॿी अहम ख़बर ॾियूं। कराची खाते निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि ॿेला ऐं जंगली जीवत खाते जो इजलास थियो आहे। ज़मीन तां कब्ज़ा बिना देर हटाइण जूं हिदायतूं कई वयूं आहिनि। अवां खे ॿुधायो त इजलास में चीफ सेक्रेटरी, प्रिंसिपल सेक्रेटरी, ॿेले खाते जे सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इजलास में वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे त ॿेले खाते जे 2,32,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो आहे। 1,91,000 एकड़ ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वियो आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ॿेले खाते जे सेक्रेटरी निगरान वॾे वज़ीर खे ब्रीफिंग में चयो त अञा बि 41,000 खां वधीक ज़मीन ते कब्ज़ा बरक़रार आहिनि। गैर कानूनी तौर अलाट कयल 34,717 एकड़नि मां 21,274 एकड़ ज़मीन जी अलाटमेंट रद्द कई वई आहे। अञा बि 13,438 एकड़ ज़मीन जी अलाटमेंट रद्द करणी आहे। ब्रीफिंग में ॼाणायो वियो आहे। ब्रीफिंग ॾिनी वई त सिंधु दरिया में इंडस डॉल्फिन जी आबादी 900 आहे। जंगली जीवत खाते जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग आहे। अवां खे ॿुधायो त निगरान वॾे वज़ीर पारां जंगली जीवत जी हिफ़ाज़त लाइ ज़मीनुनि ते खारादार तार लॻाइण जी हिदायत कई आहे। अवां खे अपडेट कयूं। कराची खाते निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि ॿेला ऐं जंगली जीवत खाते जो इजलास थियो आहे। अहम मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। इजलास दौरान ज़मीन तां कब्ज़ा बिना देर हटाइण जूं हिदायतूं कई वयूं आहिनि। इजलास में चीफ सेक्रेटरी, प्रिंसिपल सेक्रेटरी, ॿेले खाते जे सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। निगरान सिंध वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़ी जी सदारत हेठि ॿेलनि ऐं जंगली जीवत खाते जो इजलास थियो आहे। इजलास में चीफ सेक्रेटरी, प्रिंसिपल सेक्रेटरी, ॿेले खाते सेक्रेटरी समेत ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई आहे। सेक्रेटरी ॿेले खाते नजम शाह ब्रीफिंग में ॿुधायो आहे त ॿेले खाते कुल 2,32,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ा थियल हुआ, जिन मां 1,91,000 एकड़ ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया विया आहिनि। अञा ताईं जेकी ॿेले खाते जी ज़मीन आहे हुन मां 41,000 खां वधीक एकड़ ज़मीननि ते कब्ज़ा बरक़रार आहिनि। ॿेले खाते जी जेको ज़मीन आहे हुनमें जेकी 34,713 एकड़ ज़मीन गैर कानूनी तौर ते जेको उहा अलाट कई वई। हिन वक़्तु ताईं 21,274 जेके एकड़ ज़मीन जी अलाटमेंट आहे उहा रद्द कई वई आहे। अञा जेकी 13,438 एकड़ ज़मीन आहे उनजी अलाटमेंट रद्द करणी आहे, जंहिंजे लाइ वर्किंग करे रहिया आहियूं। निगरान वॾे वज़ीर सिंध जे ॿेले जी जेकी ज़मीनूं आहिनि उहे फौरी तौर ते जेके कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कराइण लाइ पिणु हिदायतूं जारी कयूं आहिनि। हिन हवाले सां जेके सिंधु दरिया में इंडस डॉल्फिन जी आबादी जे हवाले सां बि ॿुधायो वियो त हिन वक़्तु ताईं 918 जेके डॉल्फिन आहिनि उहे सिंधु दरिया में मौजूद आहिनि। जंगली जीवत लाइ साज़गार माहौल पैदा करण लाइ वॾे वज़ीर जंगली जीवत खाते खे हिदायतूं जारी कयूं। निगरान वॾे वज़ीर सिंध जी जंगली जीवत जी जेकी ज़मीनूं आहिनि उन ते खारदार तारूं लॻाए उनखे महफ़ूज़ करण जी हिदायतूं कयूं आहिनि। कराची खां दादू ताईं जेका ज़मीन आहे जंगली जीवत जी उनजो तहफ़ुज़ कयो वञे ऐं खारदार तारूं लॻाए करे कब्ज़े खां उनखे बचायो वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।